ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। हैदराबाद में त लाइव स्टॉक खाते में 3 सालनि दौरान चौपाईमाल जी दवाउनि ऐं वैक्सीन की खरीदारी में करप्शन जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन पारां लाइव स्टॉक खाते की डीजी समेत 3 अमलदारनि के नोटिस जारी किया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। हैदराबाद में डीजी नज़ीर कलोड़ो उन वक्त के डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री राणा एहतशाम ऐं डायरेक्टर हिज़बुल्लाह भुट्टो के नोटिस जारी किया विया आहिनि। इन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में KTN न्यूज़ रिपोर्टर असगर खानो ठीक आहे। जी असगर, अपडेट कजो। जी बिल्कुल, लाइव स्टॉक खाते में 3 सालन दौरान चौपाईमाल जे दवाउनि ऐं वैक्सीन जे ख़रीदारीअ में करोड़े रुपयनि जे करप्शन ऐं बदूनाननि जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां एंटी करप्शन खाते पारां लाइव स्टॉक जे डीजी नज़ीर कलोड़े ऐं डायरेक्टर राणा एहतशाम ऐं डायरेक्टर हिज़बुल्लाह भुट्टो के नोटिस जारी कया विया आहिनि, जंहिंमें एंटी करप्शन खाते 3 अमलदारनि खे पंहिंजे नोटिस में इहो चयो आहे त 2020 खां 2023 ताईं लाइव स्टॉक खाते में चौपाईमाल जे दवाउनि जी ख़रीदारी ऐं वैक्सीन जो जेको समूरो रिकॉर्ड आहे ऐं उन जी दवाउनि जी ऐं वैक्सीन जी जेका समूरी बजेट आहे ऐं ठेकेदारनि जी लिस्ट आहे ऐं उन खां सवाइ जिन ठेकेदारनि ऐं इदारनि खे चौपाईमाल जे दवाउनि ऐं वैक्सीन जे ख़रीदारी जे हवाले सां जेके चेक जारी कया विया आहिनि उन जो समूरो रिकॉर्ड खणी 23 जनवरी ते जांच टीम जे आॾो पेश थियो ऐं पंहिंजे उन रिकॉर्ड जे आधार ते बयान बि रिकॉर्ड करायो। उन हवाले सां एंटी करप्शन खाते पारां डीजी नज़ीर कलोड़े के ऐं ॿिनि अमलदारनि के राणा एहतशाम ऐं हिज़बुल्लाह भुट्टो के इहा हिदायत कई वई आहे ऐं खेनि चयो वियो आहे त 3 सालनि दौरान ख़ासि तौर ते चौपाईमाल जे दवाउनि जे ऐं वैक्सीन जी जेका ख़रीदारी थी आहे उन समूरो रिकॉर्ड जंहिं उन रिकॉर्ड में ठेकेदारनि जी लिस्ट आहे ऐं उन खां सवाइ उन्हनि ठेकेदारनि ऐं इदारनि ऐं जिन खां उहे दवाऊं ख़रीद कयूं वयूं आहिनि, वैक्सीन ख़रीद कयूं वयूं आहिनि ऐं उन मद में उन्हनि खे जेके चेक जारी कया विया आहिनि उन जो जेको समूरो रिकॉर्ड आहे उन्हनि 3 सालनि जो 2020 खां 2023 ताईं जो उहो पेश कयो वञे ऐं उन रिकॉर्ड जे आधार ते उहो पंहिंजो बयान बि जमा कराइनि। जी असगर खानोटी, तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।